अचानक दुनिया मंझि फितना उथिया हिने असांजे ईमान जी रब खे पारत अचानक दुनिया मंझि फितना उथिया हिने असांजे ईमान जी रब खे पारत ही इस्लामी वीर ने जा फितना वधिया हिने असांजे ईमान जी रब खे पारत असांखे न मालिको मिठो आज़माए खुदा पाण ताक़त सां फितना मिटाए कई जग में कई